कंदकोट में कबीलाई तकरारना प्रोफेसर अजमल सावंत के कत्ल खिलाफ सरदार जी सरदारी निज़ाम खिलाफ मैदान ते निकरी आई है। कराची में सरदार अहमद अली पिताफी जी धी फिजा पिताफी की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। सिविल सोसाइटी तरफा सरदार अहमद अली पिताफी जी धी फिजा पिताफी की अगवानी में कराची प्रेस क्लब आलो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतजाज में डॉक्टर महबूब शेख, अली गुल मल्हा, वाहिद रजा, डॉक्टर अयूब शेख, एजाज अली, मजहर सेठार ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते फिजा पिताफी सिविल सोसाइटी जे अॻवाननि चयो त अजमल सावंत जो क़त्ल शऊर जो क़त्ल आहे। अजमल सावंत परॾेही जूं आछूं रद्द कंदे वतन अची तालीम लाइ ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं, पर ज़ालिमनि ऐं वॾेरा शाही सोच खेसि बख़्श न कयो। हिननि चयो त 4 ॾींहं गुज़रण बावजूदि अजमल सावंत जा कातिल सरेआम घुमी रहिया आहिनि, पर पुलिस खेनि गिरफ़्तार नाहे करे सघी। हिननि चयो त कातिल सोशल मीडिया ते अची पेशेमान थियण बजाए कानून खे ललकाए रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल वारे हंध ते को तालीमी इदारो या यूनिवर्सिटी क़ाइमु कई वञे। हिननि IG सिंध खां घुर कई त डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे खेनि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे।